मौजूद सभई अमरीकी फौजी अॾा फौरी तौर बंदि कया वञनि। ख़िते में अमरीकी फौजी मौजूदगी छिकताण ऐं जंग खे वधाए रही आहे। जेकॾहिं उहे अॾा बरक़रार रहिया त उन्हनि ते हमलनि जो ख़तरो मौजूदु रहंदो। ईरान जे नए सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनई जो पहिरियों बयान साम्हूं अची वियो। संदसि चवण आहे त आबनाए हुर्मज़ बंदि रहंदो। असांजो हदफ़ ख़िते में मौजूद अमरीकी अॾा आहिनि। पंहिंजे शहीदनि जो बदिलो लाज़मी वठंदासीं ऐं दुश्मन खे शिकस्त ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे गवर्नर कामरान तसूरी खे हटाए छॾियो। निहाल हाशमी खे गवर्नर सिंध बणाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ निहाल हाशमी खे गवर्नर सिंध बणाइण वारी समरी सदर ॾांहुं माणे छॾी। वज़ीर आज़म सां निहाल हाशमी जी मुलाक़ात, खेसि गवर्नर मुक़ररु थियण ते वाधायूं। असांखे फौरी तौर वफ़ाक़ी हुकूमत खां धार थियणु घुरिजे। MK मगमाण फारूक सत्तार जो गवर्नर जी तब्दीली वारे वफ़ाक़ी फ़ैसिले ते रद्द अमल। संदसि चवण आहे त रिवायत रही आहे त सिंध जो गवर्नर MKM जो हूंदो आहे। पार्टी वटि हिक तरफ़ीबाद हुकूमत में रहण जो को बि जवाज़ न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो। वज़ीर आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। विच ओभर में जंगी सूरतहाल समेत ॿियनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठ कई वेंदी। वॾे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्रावी जो चवण आहे त विच ओभर जी सूरतहाल खे नज़र में रखंदे वज़ीर आज़म जो सऊदी अरब जो दौरो अहमियत जोॻो आहे। पाकिस्तान विच ओभर में जारी छिकताण जो पुरअमन हल चाहे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ईरान, अज़रबैजान ऐं लिबनान जे वज़ीर आज़मनि ऐं क़तर जे अमीर सां ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल थी आहे। सिफ़ारती रस्तनि ते ॻाल्हि ॿोल जारी आहे। पाकिस्तान खे नार वारनि मुल्कनि ते थियल हमलनि ते ॻणती आहे। ईरान ते हमलनि जी मज़म्मत करियूं था। ईरान ऐं ॿियनि हंधनि ते फाथल पाकिस्ताननि जी मदद जे लाइ क़दम खयां पिया वञनि। पाकिस्तान ऐं IMF जे विच में 15 ॾींहनि जे वर्चुअल ॻाल्हियुनि जे बावजूदि स्टाफ लेवल मुआहिदो न थी सघियो। ॻाल्हियूं जारी रखण जो ऐलान। IMF जी पधिराई मौजूदु वफ़द महांगाई ते ज़ाब्तो रखण जे लाइ सख़्त मॉनेटरी पॉलिसी बरक़रार रखण ते ज़ोर ॾिनो। आलमी सतह ते तवानाई जी वधंदड़ क़ीमतुनि ऐं माली दॿाउ ते ॻणती आहे। IMF ऐं पाकिस्तान जे विच में वधीक ॻाल्हियूं ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत ते सिंध रेवेन्यू बोर्ड जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण जे लाइ इजलास। फ़रवरी 2026 दौरान सूबाई उगाड़ी में वाज़ेह वाध रिकॉर्ड कई वेई। ॾिघी कोशिश खां पोइ 9.5 अरब रुपयनि जा बक़ाया उगाड़ी विया। फ़रवरी 2026 में SRB जी मजमूई उगाड़ी 34.85 अरब रुपया रही। साल अंदरि टैक्स उगाड़ी में 41% वाध कई वेई। जुलाई खां फ़रवरी ताईं मजमूई उगाड़ी 225.56 अरब रुपयनि ताईं पहुची वेई। इजलास में ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां SRB जी कारकर्दगी ते इत्मिनान जो इज़हार। संदसि चवण आहे त सूबाई आमदनी में वाध बेहतर हुक्मरानी, शफ़ाफ़ियत ऐं इदाराती सुधार जो नतीजो आहे। सीनियर वज़ीर शरजील मेमन जी सदारत ते किफ़ायत जारी जी कमेटी जो इजलास थियो आहे। तवानाई जे इम्कानी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ किफ़ायत जारी जे क़दमनि खे वधीक सख़्त करण जो फ़ैसिलो। सरकारी ऑफिसर्स खे फ़राहम कयल फ्यूल में 50% घटिताई कई वञे। सरकारी गाॾियुनि जो 60% हिसो ग्राउंड कयो वञे। रुगो ऑपरेशनल गाॾियूं, पुलिस मोबाइल्स, एम्बुलेंस, फायर ब्रिगेड ऐं ॿियूं ज़रूरी गाॾियूं आजू करार। शरजील मेमन चयो त मौजूदा हालतुनि में हुकूमत वसीलनि जे मुहतात इस्तेमाल खे यकीनी बणाए रही आहे। फ़ैसिलनि जो मक़सदु अवामी ख़िदमतुनि ते असर खां सवाइ तवानाई जे इस्तेमाल में घटिताई आणणु आहे। समूरनि खातनि ते किफ़ायत जारी क़दमनि ते सख़्ती सां अमल दरामद करणु लाज़मी आहे। पाक फौज अफ़गान तालिबानी ख़ारजी फितने ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। सिक्योरिटी ज़रिए मौजूदु पाक फौज पाक अफ़गान सरहद ते 10 सेक्टर भरिसां अफ़गान पोस्टुनि खे निशानो बणायो। अफ़गान तालिबान जूं पोस्टूं मुकमल तबाह। पाक फौज ज़ोब सेक्टर सां लाॻापियल इलाइक़े में अफ़गान तालिबान जे पोस्ट खे निशानो बणाए तबाह करे छॾियो। तालिबान जे अॻिराई जो भरपूर जवाबु ॾिनो पियो वञे।
दरमियान मुल्कनि में अमरीकी ठिकाणनि ते हमलनि जी नई लहर जारी। ओमान जी बंदरगाह में फ्यूल स्टोरेज टैंक्स ते ड्रोन हमला, हर पासे दुहे जा ककर छाइजी विया। ईरान इराक जे शहर बसरा में बंदरगाह वेझो बग़ैर मुल्की ऑयल टैंकर्स खे तबाह करे छॾियो। हमले जे 25 ॼणनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वियो। क़तर ते केतिराई बैलिस्टिक मिसाइल ऐं ड्रोन हमला। दुबई क्रीखाब वेझो इमारत ते ड्रोन हमले खां पोइ बाहि लॻी वई। इमारत ते दिफ़ा वारी वज़ारत मौजूद 6 बैलिस्टिक 7 क्रूज़ मिसाइल ऐं 39 ड्रोन्स खे हवा में तबाह कयो वियो। सऊदी अरब जे प्रिंस सुल्तान एयरबेस ते बि मिसाइल फायर। सऊदी बचाव वारी वज़ारत मौजूद दिफ़ाई निज़ाम मिसाइलुनि खे हदफ़ ताईं पहुचाइण खां अॻु ई तबाह करे छॾियो। कुवैत में फायर थियल बैलिस्टिक मिसाइल्स खे हवा में तबाह कयो वियो। इराक में ऑयल टैंक ते हमले बाद आलमी मार्केट में ख़ाम तेल की क़ीमतुनि में 70% खां वधीक वाध। बरतानवी ख़ाम तेल $99.3 ते अमरीकी ख़ाम तेल $93.8 फी बैरल ते पहुची वियो। ईरानी नेवल चीफ रियल एडमिरल अली रज़ा तंगसरी जो चवणु आहे त हरमज़ जी सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ जहाज़ ईरान खां इजाज़तनामो वठनि। जहाज़नि खे महफ़ूज़ रस्तो ॾियण जे छलनि बयाननि खे सच न सम्झो वञे। इसराइल जे लबनान ते बि वहशाणी बमबारी। बैरूत ऐं भरपासे जा इलाइक़ा धमाकनि सां धुरी उथिया। ॾखण लबनान में हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा शहीद, 17 ॼणा ज़ख़्मी। सूरताइर में घर ते हवाई हमले में औरत 5 ॿारनि समेत शहीद। हिज़्बुल्लाह जी बि ईरान सां गॾिजी इसराइल जे वादी बका समेत केतिरनि ई इलाइक़नि में बमबारी। अमरीका पारां ईरान जा 58 सामूंडी जहाज़ तबाह। 31 बारूदी सुरंगुनि खे नाकारा बणाइण जी दावा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त गुज़िरियल 11 ॾींहनि में अमरीकी फ़ौज ईरान खे तक़रीबन तबाह करे छॾियो आहे। ईरानी नेवी खे समुंड में ॿोड़ियो वियो आहे। फ़िज़ाइया बि मुकमल तबाह थी चुकी आहे। ईरान जा 58 सामूंडी जहाज़ तबाह। 31 बारूदी सुरंगूं नाकारा बणायूं वयूं। ईरान ख़िलाफ़ जंग खटे चुका आहियूं। हीअ जंग पहिरीं कलाक में फतह कई वई हुई, पर जल्द निकिरण नथा चाहिनि। जेसीं ताईं संदन मक़सद पूरो नथो थिए, हू ईरान मां न वेंदा। परे वज़ीर सागडार जो ओमानी हममनसब सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि में विचोबर जी ख़राब सूरत हाल ते ॻाल्हियूं। परे खाते तर्जुमान चयो त पाकिस्तान तरफ़ां तुर्क चिकताण में घटिताई ऐं सब्र जी अपील कई वई। सागडार पारां ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी खे हथी वठाइण जे ओमान जे किरदार जी बि वाखाण। वेझड़ाई में थियल हमलनि ते ओमान जी क़यादत ऐं अवाम सबदी जो इज़हार। सिंध सरकार जो सुभाणे आम मोकल जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मौजूद 13 मार्च ते सभई सरकारी, नीम सरकारी इदारा ऐं सूबे में मौजूद समूरा तालीमी इदारा बंद रहंदा। नवां जतोई भरिसां पुराणे तकरार तां 2 भाइर गोलियूं हणी क़त्ल। ॻोठ पुराणा जतोई में कुझु साल अॻु ज़मीन जे मामले तां थियल झेड़े में दाख़िल केस जी ॿुधणी ते बीठल असगर मशहूरी ऐं धणी बख़्श मशहूरी खे हथियारबंद फायरिंग करे क़त्ल करे फ़रार थी विया। पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश ज़रूरी कार्रवाई जे लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। इलाइक़े वासियुनि मूजिबि अॻु बि मक़तूल धुर जा 2 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। मीरपुर ख़ासि सां नौजवान कुआड़ी जा वार करे बेदर्दी सां क़त्ल। ॻोठ मुमताज़ हिंद में जवाबदार राम जी गोली कुआड़ियूं हणी लाल जी खे क़त्ल कयो। इतला ते पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि मुंतक़िल करे छॾियो। मीरवा गुरचाणी भरिसां 2 गाॾियुनि में टक्कर। औरत समेत 3 ॼणा फौत। ॻोठ चौधरी गुलाम मोहम्मद आराई वटि रक्षा मोटरसाइकिल जी कोच में टक्कर थी पियो। हादसे में 2 ॿार, 1 औरत फौत थी विया। 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे कोच खे तहवील में वठी छॾियो। मेरी दाइसी का गम है, तुम शेर की पड़ी है। मुझे आदमी का गम है। मोहब्बत की रंगीनियां छोड़ आए, मोहब्बत की रंगीनियां छोड़ आए। तेरे शहर में एक जहां छोड़ आए।
हबीब जालिब खे दुनिया खां विछड़े 33 वरह वियामी विया। हबीब जालिब केतिरनि ई दौरनि में क़ैद ऐं बंद जूं सोबतूं बर्दाश्त कयूं। फिल्मुनि जे लाइ बि मज़ामती ऐं रोमानवी गीत लिखियाईं। संदसि लाॾाणे जे 16 वरहनि खां पोइ बि हुकूमत खे इस निशाने इम्तियाज़ जे एज़ाज़ सां नवाज़ियो हो।